जी असां हिन वक़्तु फेसबुक ते आहियूं लाइव ऐं सिंध वारा जीअन शो आहे तव्हांजो पंहिंजो जेको तव्हां ॿुधंदा आहियो हर आचर वारे ॾींहुं मंझंदि 1 खां 3 वॻे ताईं। मां आहियां अव्हां सां गॾु नौमिता गुल अपना कराची FM 107 ते। त अॼु जो असांजो टॉपिक आहे त जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकुमरानी मिली वञे त तव्हां सिंध में छा तब्दील करणु चाहींदव। त बिल्कुलु असांजो टॉपिक तमामु इंट्रस्टिंग आहे। मुख़्तलिफ़ असांजी कॉल्स बि न त अचनि पियूं ऐं असां मैसेजिस बि तव्हां शामिलु कयूं पिया। हिन वक़्तु असां फेसबुक ते आहियूं लाइव त असांजो टॉपिक आहे त जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकुमरानी मिली वञे त तव्हां सिंध में छा तब्दील करणु चाहींदव, छा तब्दीली आणणु चाहींदव। बिल्कुलु असांखे तव्हां हिन में कमेंट्स करे सघो था, असांखे फेसबुक ते तव्हां ॿुधाए सघो था। असांजो फेसबुक जो एड्रेस आहे अपना कराची .fm। जी हाँ, अपना कराची .fm ते हिन वक़्तु मां आहियां लाइव, मां आहियां नौमिता गुल अव्हां सां गॾु। थोड़ी देर में असां जेको आहे लाइव वेंदासीं अपना कराची FM 107 ते। जी हाँ, वेलकम बैक सिंध वारा जीअन में आऊं आहियां अव्हां सां गॾु नौमिता गुल ऐं शो आहे तव्हांजो पंहिंजो सिंध वारा जीअन जेको तव्हां ॿुधंदा आहियो हर आचर वारे ॾींहुं मंझंदि 1 खां 3 वॻे ताईं। त हिन वक़्तु असां फेसबुक ते बि मौजूदु आहियूं, असां रेडियो ते बि लाइव आहियूं। जेकॾहिं तव्हांखे असांजो टॉपिक आहे, टॉपिक तमामु दिलचस्प आहे त जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकुमरानी मिली वञे त तव्हां सिंध में छा तब्दील करणु चाहींदव। त इन हवाले सां मुख़्तलिफ़ असांखे मैसेजिस बि मौसूल थिया आहिनि, मुख़्तलिफ़ असांजी कॉल्स बि आयूं आहिनि। मोहम्मद सलीम असांखे कराची मां कॉल कई। मोहम्मद सलीम जो इहो चवणु आहे त हू पाण जेको आहे बिजली पैदा करणु चाहींदा। शायदि उन्हनि जो जेको माइंड आहे उहो तमामु साइंटिफिक माइंड आहे त पाण मुरादो बिजली जेको आहे ठाहिणु चाहींदा ऐं सिंध लाइ कुझु करणु चाहींदा। जीवन थरपारकर मां असांखे कॉल कई। उन्हनि जो इहो चवणो हो त सिंध जी तालीम खे हू बहितर करणु चाहींदा, सिंध जी तालीम में जेतिरो बि सुधारो अची सघे हू करणु चाहींदा। अच्छा, हबीब बि असांखे कॉल कई। उन्हनि जो चवणु आहे त ग़रीबनि जे लाइ हू कमु करणु चाहींदा। असांखे हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि मोहम्मद अली मंगी, ज़ाहिद मंगी, शाहिद मंगी ऐं साजिद मंगी। ऐं हिन वक़्तु असां फेसबुक ते आहियूं लाइव ऐं रेडियो ते बि तव्हां असांखे ॿुधी सघो पिया। अपना कराची FM 107 ते असांजो टॉपिक आहे त जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकुमरानी मिली वञे त तव्हां सिंध में छा तब्दीली करणु चाहींदव या छा तब्दीली आणणु चाहींदव। मुख़्तलिफ़ असांखे मैसेजिस बि अचनि पिया जेके असां हिते पढ़ी सघूं था। नसीर चनारो चवणु आहे त बहितरीनु टॉपिक आहे, पर बहितरीनु टॉपिक त आहे त तव्हां टॉपिक खे थोरो सम्झो त सही। तव्हां असांखे रिप्लाए त कयो त तव्हां सिंध जे लाइ छा करणु चाहींदव। इहो असांजो मेन शइ आहे त सिंध लाइ तव्हां छा करणु चाहींदो। तव्हां असांखे फेसबुक ते मैसेज बि करे सघो था, असांखे ॿुधाए सघो था। असां हिन वक़्तु फेसबुक ते आहियूं लाइव अपना कराची .fm ते। जी हिन वक़्तु असां गानो बि प्ले करे छॾियो आहे जेको तव्हां ऑन एयर ॿुधंदव, पर असां फेसबुक ते असां लाइव हूंदासीं। चीफ दिलावर असांखे जेको आहे मैसेज कयो आहे, गुड आफ्टरनून, हैव अ नाइस संडे, थैंक यू सो मच। अच्छा, शेर ज़मा मंदो ख़ैल असांखे मैसेज कयो आहे ज़ोब मां। इनामुर रहमान असांखे मैसेज कयो आहे। वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे हिन वक़्तु फेसबुक ते लाइव ॾिसो पिया, तव्हांजी महिरबानी। अच्छा, टॉपिक असांजो आहे त जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकुमरानी मिली वञे त तव्हां सिंध में छा तब्दीली आणणु चाहींदो या छा सिंध में तब्दीली करणु चाहींदो। ज़रूरु असांखे फेसबुक ते मैसेज कयो ऐं हिन पोस्ट खे जेतिरो तव्हां शेयर करे सघो था ॿियनि सां शेयर कयो, पंहिंजी वॉल ते बि शेयर कयो ऐं दोस्तनि खे चओ त उहे बि शेयर कनि। त तव्हांजी महिरबानी। तव्हां असांखे हिन वक़्तु ॾिसो पिया। मां आहियां नौमिता गुल अव्हां सां गॾु अपना कराची FM 107 ते ऐं हिन वक़्तु असां फेसबुक ते आहियूं लाइव। जी हाँ, फेसबुक ते आहियूं लाइव ऐं असांखे मैसेजिस बि अचनि पिया।
शहवार उसामा ख़ान असांखे मैसेज कयो आहे ऐं ॾिसण जी कोशिशि पिया कयूं त असांखे केरु केरु मैसेज पियो करे। जी हाँ यूनिस गबोल भी असांखे मैसेज कयो आहे। हम आपको डीजी खान से देख रहे हैं। वॾी वॾी महिरबानी तव्हां असांखे डीजी खान मां ॾिसो पिया त अच्छा इहो मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो प्रोग्राम सुठो आहे। टॉपिक जे हवाले सां तव्हां ॿुधायो त टॉपिक जे हवाले सां तव्हां छा चवणु पसंदि कंदा। त टॉपिक आहे असांजो त जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकमरानी मिली वञे त तव्हां सिंध में छा तब्दील करणु चाहींदो या छा तब्दीली आणणु चाहींदो, इहो असांजो अॼु जो टॉपिक आहे। सुभान हम्स सलाम आपी, वालेकुम सलाम। अच्छा अब्दुल जब्बार मीर मोहम्मद भी असांखे मैसेज कयो आहे हाय जो, त वाह हाय जो वाह आहे ऐं सलाम जो वालेकुम सलाम। आमिर जुड़ेजो असांखे मैसेज कयो आहे तव्हांजो प्रोग्राम सुठो आहे ऐं जी हाँ प्रोग्राम सुठो आहे, महिरबानी। अच्छा टॉपिक ते रहो। टॉपिक जेको आहे असांजो आहे त सिंध में तव्हां छा तब्दीली आणणु चाहींदो, तव्हां सिंध में छा तब्दील करणु चाहींदो जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकमरानी मिली सघे। जी आमिर मल्होत्रा भी असांखे मैसेज कयो आहे। हाजी इमरान, अच्छा मेरे मुताबिक सिंध में तब्दीली की कोई ज़रूरत नहीं, सिंध खुद मुख्तियार तरक्की याफ्ता सूबा है, लोग बाशऊर पढ़े लिखे हैं, मोहब्बतें बांटने वाले, और क्या चाहिए। बहुत शुक्रिया आपने मैसेज किया, बहुत अच्छा मैसेज। और हमें अभी ज्वाइन किया है मोहम्मद सलीम ने। आबिद शेख भी हमारे साथ हैं, बहुत बहुत शुक्रिया आप तमाम लोगों का जो फेसबुक पर इस वक्त हमें लाइव देख रहे हैं। अब हम रेडियो पे लाइव जाएंगे और हमारा नंबर है 111-111-107 यानी 111-107 ऐं असांजो व्हाट्सएप नंबर आहे 03451104-107 03451104-107 ऐं असांजो टॉपिक आहे त जेकॾहिं तव्हांखे सिंध जी हुकमरानी मिली वञे त तव्हां सिंध में छा तब्दील करणु चाहींदो, छा तब्दीली आणणु चाहींदो। मां आहियां तव्हां सां गॾु नौमिता गुल।